हाणे अहिड़ा बदमज़हब एतिरा त दिलेर थी विया जो हेड़े इज्तिमा करे उन में ईअं गुस्ताखाना लफ़्ज़ था ॻाल्हाइनि पिया। सभु सहाबी हिदायत जा सितारा आहिनि ऐं पोइ जेको उन्हनि जो गुस्ताख आहे उनजी सज़ा मिले। साईं फरमाइनि था मन सब असहाबी, जे माण्हू मुंहिंजे कंहिं बि असहाबी खे गार ॾिनी, नाशास्ता लफ़्ज़ ॻाल्हायो कंहिं बि मुंहिंजे सहाबी खे, मदीने वारे साईं फरमाए त सतनि आसमाननि जा मलाइक इन ते लानत विझनि। नबीय रसूल मुक़रब फ़रिश्ता इन्हनि सभिनी जी इन माण्हू ते लानत आहे जेको मुंहिंजे सहाबनि खे घटि थो ॻाल्हाए। ॻाल्हि सम्झो? पोइ हाणे जन ते फिटकार ऐं लानत वसे तोखे ज़ेब ॾिए थो जो उन सां यारी रखी, तोखे ॻाल्हि ठहे थी जो तूं उन्हनि सां यारी रखी, या उन्हनि जी मजलिस में उन्हनि जी कचहरी में वञी या उन्हनि जूं ॻाल्हियूं वञी ॿुधी, इहा ॻाल्हि ठहे थी तोखे, अॼु त कर वाइदो त इंशा अल्लाह असां साहबनि जा ग़ुलाम आहियूं, साहबनि का सिर फिदा है।